हाँ हूँ ॾिठा छोकिरा बीहारे छॾिया जी साईं पीरसाईं जन 2 मिंट बीहे छोकिरा ॿिया माण्हू बि वेठा कुझु उमती बि हुआ कुझु सादात बि हुआ जीअं साईं लथो ख़ुदा ने बि छा आयो दरवाज़ो खोलियो सलाम वारे पोइ हथु ॾिनई माइट छा हाल तूं त हिते हिकिड़ो आहीं हीअ ॿिया हेतिरा केरु आहिनि सैदनि सादातनि पोइ तूं त हिकिड़ो आहीं ॿिया किथे आहिनि पाण त मच्छी जे टुकड़े तां हुतां विड़ी निकिता ईअं चई माना पीरसाईं छा मता छा छॾंदड़ी भाषा इहो साईं गुलाम नबी शाह खे चयो हा त पाण त मच्छी जे पुछ तां विड़ी निकितासीं वकी छा सदा पुराणो हवालो ॾेई माना निशानी तो हा निशानी हा पोइ चई की भला अव्हांजे दुआ सां सभु को हिते मुंहिंजे वेझो पंहिंजे सोल सां वेठो आहे अव्हांजे दुआ सां आज असांजा आहियो पोइ चई त ईअं करे पोइ जॾहिं ॿार खे करण मां हाँ ॿिए खे जॾहिं चई पढ़ो था थोरो ज़ोर ॾिनी चई पढ़ो था हा उस्ताद कुटे थो कुटे थो ईअं करे पोइ जेको सो असां अर्ज़ु कयोसीं अंदरि पोइ हलिया अंदरि पोइ वापसी में ज़ियारत करे घर जॾहिं वरी अंदरी पासे बि पोड़ा पोड़ा सां बीहारे छॾिया हाँ हुन सां बि हथु मिलाए हिकिड़ो छोकिरो बीमार हो हाँ दिलि जो मरीज़ हो दिल जो मरीज़ हो हाणे हाँ उन सां अर्ज़ु कयूं की भला हमारा दिलि जो मरीज़ हैदराबाद जो कोर्स खणंदो अली मोहम्मद चौधरी जो साईं हुनखे हीअं जले ठकावड़ में ढकणी घबरा न थूम जूं सिरियूं 2 ॾेराणे आयो छो थूम जूं गड़ियूं सिरियूं 2 सेरियूं सिरियूं कोन थूम जूं हूंदियूं हा 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 उहे न वॾी कहिड़ी नंढी सिरी ठीकु आहे ऐं उन छोकिरे जो छा नालो हुजे को बीमार हो हुनजो नालो असीं पठाण छा सॾींदासीं पठाण शाह पठाण शाह जी साईं पोइ असां हुन दवाऊं ख़तमु करे छॾियूं हुते हुन मतिलबु डॉक्टर जूं दवाऊं ख़तमु करे छॾियूं उहे खाईंदो बसि अलहमदिल्ला टाइट ठीकु ठाक मज़े में वेंदे पछाड़ी थी मतिलबु त ख़ुदा जी सॾ सां हलियो वियो तकलीफ़ अची त बाक़ी असां पुछियोसीं त ॾियो ख़बर कीअं थी त सेरियूं तकलीफ़ ॾियूं हाँ खां थो पर ॿियो वञा फटिजो थो हाँ शायदि उहे दिलि जे हुनखे गरमाश थियूं ॾींदा अलाए छा ख़बर न आहे ओ रत खे छिडो कंदियूं न थूम जेका रत खे छिडो करे थी पीसे जो नुस्ख़ो अथव पीसे जो नुस्ख़ो आहे पोइ हुन दवाऊं थी चौधरी छॾे ॾिनो अली मोहम्मद इहो नकुल थी वियो मां रिकॉर्ड करे वरितो माशाल्लाह साईं ॿियो साईं वरी असांजो हा 97 में आयो साईं दलावर शाह जी हा 97 में आयो पीसे जन जी साईं शादी करे हीअ जेका आख़िरी पोइ आयो न सफ़र कई 97 हीअ जेका महबूब शाह जी न्याणी सां पीर ॻोठ मां शादी कई साईं बि गॾो मामू शाह हा पोइ असांजे हमरा खे हिते ॿांह में तकलीफ़ हुई ॿांह में सूर हा पोइ ॼण हीअं करे कोन थो उते अर्ज़ु कयोसीं अंदरां ज़ियारत करे ॿाहिरि निकितो उते अर्ज़ु कयोसीं हाणे ॻोठ हिकिड़ो ॻोठ जो नालो ॿुधाए सोराब शाह सोराब शाह में हू गुलाम शाह में हा ऐं हीअ सोराब हीअ सोराब शाह छाहासी खां अॻु जी ॻाल्हि अथव जी इहा छाहासी खां अॻु जी ॻाल्हि पहिरीं ॻाल्हि 86 खां अॻु जी आहे ऐं हीअ 97 खां पोइ जी आहे हा उते अर्ज़ु कयूं की भला हमरा खे ॿांह में सूर हीअं निहारे चई त लाइकोपोडियम हा ड्रॉप्सन हुन जा 2 खोड़ा गिलास में विझी लाइकोपोडियम सां ही का दवा हुनजी आहे होम्योपैथिक जी वो असां उहा हमरा वरिती पोइ लिखी वरिती हुन हा त ॿी हमरा जो लिखियो त पीछे बीह रहिया लिखो त असां हथ ते लिखी माशाल्लाह त मुंहिंजो केवल मूंखे यादि थी वई कि न लिखो हथ ते हमरा लिखो लाइकोपोडियम लाइकोपोडियम हाणे माना ॿांह में ईअं सम्झी वठो फालिज जहिड़े जे हवाले सां को मसइलो हुजे फालिज बि कोन फालिज बि कोन हो खाम खा जी हुनखे सूर पियो हा ऐं छॾे न पियो ॾाढो पोइ इहो जो खाधई त हाणे उन फ़क़ीर जो नालो ॿुधाए जंहिंखे पीसे हज़ार जो ॾस नूर शाह हा नूर मां मुंहिंजो पोपाटो नूर मोहन शाह नूर मां मुंहिंजो पोपाटो जान छॾे वई आहे हा इहे 2 ॻाल्हियूं अहिड़ियूं ॿुधाए तो पोइ असां पुछंदा आहियूं साॾी ख़बर मूंखे थी कि 2 खोड़नि खां 4 खोड़ो मूंखां नाइजो थो वञे त मूंखां पीछे कोन थो पढ़े हा बाक़ी 2 खोड़ा उहे विझ पोइ ॿियो माना पोइ हुन जो ज़ाइको मटिजो वञे कोड़ी थियो वञे या कीअं खोड़ो जे मूंखां हाल थियो वञे न हुन में हा 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 मां न आयो न जी 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 4 खोड़ो निकिरी थो वञे त की मूंखे अहिड़ी तकलीफ़ थिए ऐं पीछे कोन थिए अहिड़ी हिकु असर वारी दवा हुई न साईं बिल्कुलु पोइ हमरा साईं खणी वियो पर्ची हिते सांगड़ में हुयो ओतिरे पासे पुराणी पीढ़ी न साईं हा हा उते हिकिड़ो कोड़ो हूंदो उहो बि होम्योपैथिक जो हा जी 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 हुन खणी उते स्टोर हो गॾु हा की भाई इहा दवा ॾे हुन ॾिसी हीअ कीअं थो कयो हा ॾिने डॉक्टर हुनजो डॉक्टर कहिड़ो डॉक्टर पहिरीं ॿुधाए त उहो डॉक्टर कंहिंजे ॾिसी डॉक्टर आई कोन त हुन जो पीसे पघार पुछी हीअं नथो चई माशाल्लाह पघार ॾिनी हेॾो थी हुनखे बि ख़बर आहे हीअ कीअं थो लिखी माना आम माण्हू खे इन शइ जी ख़बर ई कोन्हे कोन ई ख़बर माल केतिरो ॼाणंदो हो ऐं उते अस्पताल में माल पंहिंजी आई हा दरगाह शरीफ़ ते इहा बि इहा बसि इहा